खैरपुर में 1.5 महीनो अॻु मुबैना दोस्ती न रखण तां जवाबदारनि पारां नौजवान खे कारो पत्थर पीआरे क़त्ल करण वारे मामले जो राॼोणी फ़ैसिलो कयो वियो, जंहिं में जवाबदार धुर ते 20 लख ॾंड विधो वियो। SS न्यूज़ जा रिपोर्टर मोहसिन भट्टी मूजिबि फ़े-लीग अॻवान हाजी इमाम बख़्श फुलपोटो जी सरपंची में फ़ैसिलो कयो वियो। फ़ैसिले में जवाबदार धुर मथां ॾोह साबित थियण ते 20 लख रुपया ॾंड विधो वियो। याद रहे त ए सेक्शन थाणे जी हद डबरपाड़े में जवाबदारनि तरफ़ां मुबैना दोस्ती न रखण तां नौजवान ताहिर मोरेजो खे कारो पत्थर पीआरे क़त्ल करण वारे वाक़े जो ए सेक्शन थाणे ते 3 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो हो। मक़तूल नौजवान जे वालिद मोहम्मद शरीफ मोरेजो जी फ़रियाद ते दाख़िल करायल केस में मुबीन ख़ासखेली, मोहम्मद हयात ख़ासखेली ऐं सनाउल्लाह उर्फ़ शमन ख़ासखेली खे जवाबदार तौरु नामज़द कयो वियो हो। वारसनि जो मौक़िफ़ हो त संदन नौजवान खे दोस्ती न रखण तां जवाबदारनि कोल्ड ड्रिंक में कारो पत्थर मिलाए क़त्ल कयो हो। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।